जैकबाबाद मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में अख, कन, नक ऐं गले वारे शोबे जे ब्लॉक जा 2 कमरा डीसी जैकबाबाद पारां कुछ महीना अॻु आर्ट काउंसिल खे अलाट कया विया हुआ। उन्हनि ख़िलाफ़ ज़िला जैकबाबाद में सियासी समाजी तंज़ीमुनि, सिविल अस्पताल जे डॉक्टर ऐं समूरनि पैरामेडिकल स्टाफ पारां एहतजाजी मुज़ाहरा पिणु कया विया, जंहिं ते सियासी समाजी अॻुवान महिराण सोशल वेलफेयर चेयरमैन अब्दुल हई सूमिरो पारां लाड़काणो हाई कोर्ट में केस दाख़िल कयो वियो। फ़ैसिलो कोर्ट सगोरी पारां सिविल अस्पताल जैकबाबाद जे हक़ में ॾिनो वियो त 2 कमरा आर्ट काउंसिल वारनि खे ॾिनल उहे वापसि सिविल अस्पताल खे ॾिना वञनि। डीसी जैकबाबाद पारां अॼु एसी जैकबाबाद महमद ज़ाकिर काकड़, सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल, DSO डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद जी अॻुवानीअ में आर्ट काउंसिल ऐं ॿिया कब्ज़ा थियल घर ख़ाली कराए सिविल अस्पताल सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल हवाले कया विया, जंहिं ते सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल चयो त मां निहायती शुक्रगुज़ार आहियां सियासी समाजी तंज़ीमुनि, एडवोकेट महिराण सोशल वेलफेयर अब्दुल हई सूमिरो ऐं पंहिंजे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जो, जंहिंजी बदौलत अॼु ही कब्ज़ा थियल अख, कन, नक ऐं गले जे शोबे मां कब्ज़ा ख़त्म कया विया आहिनि। डीसी जैकबाबाद दादलो खान ज़राणी आर्ट काउंसिल वारनि खां कब्ज़ो ख़त्म कराए सिविल अस्पताल इंतज़ामिया सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल जे हवाले करे छॾियो आहे।